वगण लगे नसीराबाद तालके जे ॻोठ जाड़ा वाउचा में ॻोठाणी भलाई वारी समाजी तंज़ीम ॾुखनि सुखनि जे साथ सथ तरफ़ां ॻोठ जे ॿारनि खे बहितर इलाज फ़राहम करण ऐं हामला औरतुनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव वारी वैक्सीन कराइण लाइ सिहत खाते कंबर शदादकोट ऐं एप जे सहकार सां मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें ॿारनि जे बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि जी टीम ॻोठ जे सवें ॿारनि खे चकासे खेनि मुफ़्त दवाऊं फ़राहम कयूं, जॾहिं त हामला औरतुनि खे बीमारियुनि खां बचाव वारी वैक्सीन पिणु लॻाई वई। उन मौक़े ते कैंप लॻाईंदड़ समाजी नौजवाननि जो चवणु हुयो त असां पंहिंजे ॻोठ ऐं भरपासे जे ॻोठनि जे मरीज़ ॿारनि जी बहितर इलाज लाइ सिहत खाते कंबर शदादकोट ऐं एप जे ताउन सां मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई आहे। मुफ़्त मेडिकल कैंप में माहिर डॉक्टरनि जी टीम ॿारनि खे चकासे खेनि मुफ़्त दवाऊं फ़राहम कयूं आहिनि, जॾहिं त कमज़ोर ॿारनि में जिस्मानी ऐं ज़हनी क़ुवत पैदा करण वारियूं दवाऊं चॉकलेट पिणु ॾिना विया आहिनि, जॾहिं त हामला औरतुनि खे बीमारियुनि खां बचाव लाइ वैक्सीन पिणु लॻाई वई आहे। मुफ़्त लॻायल मेडिकल कैंप जो मक़सदु उहो आहे त पंहिंजे ॻोठ समेत आसपास जे ॻोठनि में रहंदड़ ग़रीब मिसकीन माण्हुनि जी मदद थी सघे ऐं खेनि घर वेठे बहितर इलाज मुहैया थी सघे, छो त बरसाति सबबु ग़रीब मिसकीन ॻोठाणनि जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे। उन करे ग़रीब मिसकीन माण्हू इलाज बि नथा वठी सघनि। असांजो मक़सदु इंसानियत जी ख़िदमत करणु आहे।